नवरात्रि उत्सव जी सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामनाऊं थी ॾियां। जय झूलेलाल एंड ओम शांति। वीणा जी झनकार, तबले जी थाप, घुंघरुनि जी कनक, कलम जी छाप सां सरस्वती माता सहनशीलता हृदय में बढ़े, जीवन त्याग संयम सत्य स्नेह जे वरदान सां जीवन में उल्लास बढ़े। असां पंहिंजे अंदर जी डिविनिटी खे इनवोक जागृत करण लाइ असां आत्माउनि जूं 8 शक्तियूं ॾिसी रहिया आहियूं। जॾहिं सभई शक्तियुनि जो बैलेंस यानी प्योर थॉट्स, वर्ड्स एंड बिहेवियर डिवाइन हूंदा त डिविनिटी असांजे जीवन जीअण जो तरीक़ो ई ठही वेंदी। जेके संस्कार असां पंहिंजे जीवन में आणण चाहियूं उहे आणे था सघूं ऐं इन्हनि शक्तियुनि जो आह्वान करे था सघूं। अॻिले एपिसोड में ॾिठोसीं त पंहिंजो पाण खे सुञाणण जी शक्तिअ सां पाण में प्योर ऐं सही राइट सच वारी सोच अची थी वञे ऐं उन सां ऑटोमेटिकली ॿियूं शक्ति जेका निर्णय करण जी अची थी वञे। छो त असां पहिरीं का बि सोच खे सुञाणे पोइ ही बिहेवियर में आणियूं था, तॾहिं असां वटि ॿियो ऑप्शन हूंदो आहे, हीअं या हूअं, हीअं करियां या हूअं करियां, हीअं सोचियां या हूअं सोचियां, हीअं हुअण खपे या हुअण खपे, हीअं या अहिड़े नमूने ॻाल्हायां। साम्हूं वारे हीअं चयो पर मां छा करियां, हुन त ग़लति ऊंची आवाज़ में ॻाल्हायो, पर मूंखे छा करणु घुर्जे। हाणे असांजे उन लाइ निर्णय करणो आहे। असांजो हिकु निर्णय कैन चेंज अवर डेस्टिनी। इन करे हर डिसीजन असांजो एक्यूरेट हुअणु घुर्जे। असांखे पंहिंजे लाइ स्व डिसीजन वठणा आहिनि पर ॿियनि जे लाइ न। असां उन्हनि खे एडवाइस ॾेई था सघूं पर डिसीजन उन्हनि खे पाण ई वठणो आहे। छो त हर हिक जी कैपेसिटी अलॻि अलॻि हूंदी आहे। सपोज मुंहिंजी कैपेसिटी आहे कि मूंसां केर बि कहिड़े नमूने बि मूंसां ॻाल्हाए, मां ज्ञान सां सहन करे चुप रही थी सघां, पर अगरि जंहिंखे मूं पंहिंजो डिसीजन ॿुधायो उन में ओतिरी कैपेसिटी न आहे जेतिरी मूं में आहे, शायदि हुनखे ज्ञान न हुजे त उन्हनि जो जेको उन वक़्तु चुप रहण उन लाइ डिप्रेशन थी थो सघे, जेको उन जे मन ऐं शरीर खे बि असर करे थो सघे। त उन जो भाॻे ठाहिण जे बदिले असां बिगाड़ियूं था त हू असांखे ब्लेम कंदा ऐं उन जो विशियस साइकिल नेगेटिव कर्मनि जो बि बोझ असां ते केतिरो असर कंदो। कॾहिं कॾहिं असांजी सही डिसीजन वठण ते बि के विपरीत लेकिन अपोजिट परिस्थितियूं बि ईंदियूं आहिनि, पर उन वक़्तु उन वैल्यू तां असांखे हटणो न आहे पर एक्सेप्ट करणो आहे। इहो मुंहिंजो ई त डिसीजन हो, न त उहा शक्ति घटिजंदी वेंदी। इन करे यादि रखणो आहे हर डिसीजन असांजी डेस्टिनी थो ठाहे। इहो सिर्फ़ निर्णय न आहे पर पंहिंजो भाग्य जी लकीर आहे जेका असां लिखूं था। उन जो परिणाम कॉन्सिक्वेंसिस बि ईंदियूं। इन करे पहिरीं त्रिकाल दृष्टि थी उनखे बि सुञाणे कि मुंहिंजे हिन डिसीजन जो कॉन्सिक्वेंस ही ईंदो, इहो ठीकु आहे या न, त पोइ कॾहिं बि रिग्रेट न ईंदो। भले ॿियनि मूंखे सलाह ॾिनी पर मूं त पहिरीं सुञातो पोइ ही डिसीजन वरितो हो, पोइ भले मां अकेली छो न हुजां। हिन ते मूंखे हिकिड़ो किस्सो थो यादि अचे। हिकु 5 सालनि जो नंढो ॿारु पंहिंजे पीउ सां गॾु सुपर मार्केट वियो। जॾहिं शॉपिंग कंदे हू टॉय सेक्शन ते करी पहुता त उते रंग बिरंगी रांदीका ॾिसी उन जो मन बि ललचाए। उन पंहिंजे पीउ जो हथ पकड़े उनखे चयो त बाबा मूंखे कार वठणी आहे। पीउ चयो त ठीकु आहे। ॿार जल्दी में उहा कार खईं ऐं अॻियां वधियो त वरी ॿार चयो बाबा मूंखे ही कार न खपे पर ही रिमोट कंट्रोल वारो हेलीकॉप्टर खपे। हाणे पीउ खे थोरो चिड़चिड़ियोपन थी पियो। उन चयो त ठीकु आहे, हाणे जल्दी कर, मार्केट बंदि थियण वारी आहे ऐं असां वटि बि घणो टाइम न आहे। पुट कार रखी ऐं हेलीकॉप्टर खणी तमामु ख़ुशि थियो ऐं थोरो अॻियां वधियो त पुट ज़ोर सां चयो बाबा हिकु मिंट बीहो, ही ॾिसो डायनासोर केतिरो न सुठो आहे ऐं मूंखे ॾाढो थो वणे, मां ही वठां। मूंखे बि सम्झ में नथो अचे छा करियां। पीउ उनखे गोद में लाहे चयो त जल्दी कर, जेको खपे उहो वठ। ईअं ई कंफ्यूजन में ॿार सॼी सुपर मार्केट डुकंदो रहियो पर सम्झ में कुझु बि न आयसि। एतिरे में सुपर मार्केट जी लाइट ऑफ थियण लॻी ऐं कस्टमर खे ॿाहिरि निकिरण जो आदेश ॾिनो ऐं पीउ बि गुस्से में ॿार खे गोदी में खणी करे ॿाहिरि निकिरी
कयूं। असां सभई बि उन्हनि नंढे ॿार वांगुरु कंफ्यूज़ आहियूं। हीअ दुनिया ते हिकु रांदीकनि जो दुकान आहे जिते घणेई चॉइसिस आहिनि, कॾहिं एजुकेशन, कॾहिं जॉब, कॾहिं बिज़नेस, त कॾहिं रिलेशन्स चूज़ करण जा ऑप्शन मिलंदा आहिनि। अनफॉर्चुनेटली घणेई माण्हू सही निर्णय करण जे बजाय सोचींदा ई रहंदा आहिनि, ही करियां या हूअं। इन ई चकर में टाइम निकिरी वेंदो आहे, पोइ हुन नंढे ॿार वांगुरु सिर्फ़ पछताइणो ई पवंदो आहे। इन करे सरकमस्टेंसिस एंड बेस्ड ऑफ नॉलेज खे यूज़ करणो आहे, पोइ ही ठोस निर्णय वठिजे। घणी भेरा मुंहिंजी डिसीजन में मां अकेली हूंदसि, ॿिया ॿिए तरफ़ हूंदा, त जॾहिं असां पंहिंजी राइट डिसीजन ते टुकंदासूं तॾहिं ही असांजी आत्मा में उहा शक्ति वधंदी। इन करे निर्णय वठण जो प्रतीक सरस्वती माता खे ॾेखारियो वियो आहे। उन जे हथ में वीणा ॾेखारी वई आहे। वीणा जो मतिलबु ई आहे कि जेका आत्मा पंहिंजो पाण ई म्यूज़िक पाण ई चूज़ करे प्ले कंदी आहे, माण्हुनि जी प्रभाव में न ईंदी। हिकु हथ में शास्त्र ऐं ॿिए हथ में रोज़री यानी माला ॾेखारी वई आहे। त शास्त्र माना जेका आत्मा सही सुञाणे ऐं सही डिसीजन वठे, उन जो जीवन सत्य मार्ग ते हलंदो। ॿिए हथ में माला माना सही बि करणो आहे, पोइ भले ही अकेलो बीहणो पवे, पर उन जे लाइ ॿियनि खां परे न थियणो आहे। माला जा दाणा गॾु रखंदे रखंदे जोड़े रखणा आहिनि। माला बि उहा ई क़ीमती हूंदी आहे जंहिंजा दाणा दाणनि सां पासे में गॾियल हूंदा आहिनि। जीअं अंगूर जा दाणा बि जॾहिं जुड़ियल हूंदा आहिनि त उनजी बि प्राइस टुटल दाणनि वारे अंगूरनि खां वधीक हूंदी आहे। त स्पिरिचुअलिटीअ जो इहो मतिलबु न आहे कि मां पंहिंजनि प्रिंसिपलनि ते ई हलां, न सभिनी खां आइसोलेट थी वञा। असांखे सभिनि सां जुड़ियल रहणो आहे, पर सत्य मार्ग ते बि हलणो। जोड़े रहण जो इहो मतिलबु न आहे कि पंहिंजी धारणा छॾे ॾियूं। जेको निर्णय म्यूज़िक डिसीजन सत्य ते रहणो आहे, अहिड़ी आत्मा खे सरस्वती मां चवंदा आहिनि। त अॼु जो होमवर्क छा आहे? नंढी ॻाल्हि हुजे त असांखे कीअं रेस्पॉन्स ॾियणो आहे, कीअं बिहेवियर करणो आहे, कहिड़ो डिसीजन वठणो आहे। पहिरीं सोचणो आहे, उनखे चेक करणो आहे कि हिन निर्णय सां मुंहिंजी आत्मा जी शक्ति वधे थी या घटे। त जेको निर्णय असांजी आत्मा जी उन्नति करे उहो ई कल्याणकारी आहे। इहो अभ्यास करणो आहे। मां आत्मा सरस्वती माता जो स्वरूप आहियां। इन सम्मान में सॼो ॾींहुं रहणो आहे ऐं जीवन खे सत्य मार्ग ते वठी हलणो। सुभाणे वरी मिलंदासीं हिकु ॿी नई माता जी विशेषता ऐं सम्मान सां। ओम शांति ऐं जय झूलेलाल।